रमेश पिंजानी आहे। मां सेकंड स्टैंडर्ड में पढ़नी आहे। मुंहिंजे स्कूल जो नालो झूलेलाल ट्रस्ट स्कूल आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि जिन जो नालो आहे छोकर नंढड़ो। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक टिक टिकी हथ संदसि में छटी प्यारी सिर पे टोपी कारी कारी सिर पे टोपी कारी कारी घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो उते ॾिठाई वाघू हिकिड़ो अड़े रे वाघू संदसि पुठियां ते आयो तकिड़ो संदसि पुठियां ते आयो बिजलीअ वांगुरु छोकर जो ॾिजो ते वाघू कीस दौड़ियो सहते शेर ॾिठाई शेर ॾिठाई शेर आयो टपड़ाई पर छोकर चालाकी कई हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां लॻाई ऊंट छिड़िया जी हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां लॻाई ऊंट छिड़िया जी शीर छिड़िया जे मथां किरी पियो वञी वाघूअ जे वाट में सो पियो डरते दौड़ियो अरे छड़ी ये टोपी आयो अरे मुझे टोपी छड़ी ये टोपी आयो की नजर हो न